अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां बरकत बलोच। अॼु जी पॉडकास्ट आहे घर सर्वे जे हवाले सां। ख़ासि तौर ते घर सर्वे खे घणो अरसो गुज़री चुको आहे, पर पब्लिक में अवाम में जेके इन मां फ़ाइदो हासिलु कंदड़ माण्हू आहिनि उहो ख़ासि तौर ते अञा घणो कुझु सिखी न आहिनि सघिया, जंहिंजे करे उन्हनि खे पिणु परेशानी थी रही आहे ऐं बैंकिंग डिपार्टमेंट खे पिणु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन सां गॾोगॾु ज़िले घोटकी में ख़ासि तौर ते हैंड्स जा जेके नुमाइंदा आहिनि ऐं जंहिंजी ज़ेरे निगरानी असांजा इंजीनियर्स कमु कनि पिया, उन्हनि खे पिणु परेशानी थी रही आहे। सभ खां पहिरीं आगाह कंदा हलूं त जंहिं बि ॿोॾि मुतासिर सैलाब मुतासिर जो घरु ईंदो त उनखे घर वेठे आगाह कयो वेंदो, उनखे मैसेज फ़ोन कॉल वसीले आगाह कयो वेंदो आहे। अगरि ख़ुदा न ख़ास्ता उन ताईं फ़ोन कॉल या मैसेज नथो पहुचे त हैंड्स जूं टीमूं हिन वक़्तु तमामु ॻोठनि ताईं पहुचनि थी पियूं। उते घरनि जी कंस्ट्रक्शन तामीर जो सिलसिलो जारी आहे। त उन जे दौरान ख़ासि तौर ते जेके माण्हू मौजूदु आहिनि, जन माण्हुनि जा घर अचनि था ऐं जेके माण्हुनि जा घर रहिजी वञनि था, उहे ख़ासि बेचैनी जो शिकार थी वञनि था। ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई सुवालु आहे त मुंहिंजे पाड़े में घर अची विया आहिनि, या हू चवनि था त असांजे घर में असांजे पाड़े में सभई घर अची विया आहिनि। हिकु त सभई घर अञा नाहिनि आया ऐं हिन वक़्तु जिन घरनि ते कंस्ट्रक्शन हले पई उहे मंज़ूरु थियल घरनि जो हिकु हिसो आहिनि। उनमें काफ़ी घर पोइते आहिनि जंहिंजी तामीर जो सिलसिलो जारी रहंदो। बैकग्राउंड में तव्हां ॾिसो पिया त ही उहे घर आहिनि जेके कुझु घर छत ते पहुता आहिनि, जेके कंप्लीट थी मालिकनि हवाले थी विया आहिनि ऐं ॿोॾि मुतासिरनि खे पंहिंजो घर ऐं छत जो सायो जेको आहे उहो मुयसरु थियो आहे ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि पिया। ऐं यकीननि ही जेकी ख़ुशहाल ज़िंदगी जो सिलसिलो आहे इहो तव्हां ताईं पिणु पहुचंदो, लेकिन इन दौरान असां सभिनी खे सब्र खां कमु वठिणो आहे ऐं ॿुधायल तरीक़नि ते अमल करिणो आहे। नंबर पहिरियों ही तरीक़ो आहे त तव्हांखे हैंड्स जूं टीमूं घर वेठे आगाह कंदियूं फ़ोन वसीले। ऐं ॿियो नंबर तरीक़ो इहो आहे त फ़ोन कॉल वग़ैरह तव्हांखे मौसूलु नथी थिए त तव्हांखे घर वेठे, छो त ॻोठनि में इंजीनियर्स पहुचनि पिया, टीमूं पहुचनि पियूं, घर वेठे तव्हांखे आगाह कयो वेंदो ऐं तव्हांखे अकाउंट तव्हांजो सेंट्रलाइज़ अॻ में खुलियल हूंदो। रुॻो अकाउंट रेगुलर करे तव्हां पहिरीं क़िस्त वसूल करे सघो था। उनखां पोइ जेको क़िस्तुनि जो तसलसुल आहे उन ई बैंक मां तव्हांजो जारी रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि अहम आहे त मुख़्तलिफ़ जेके शीटूं आहिनि या लिस्टूं आहिनि सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजनि थियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में, त उनखे माण्हू इहो था सम्झनि त ख़ासि तौर ते हिन वक़्तु तालके ॾहरकी में जीअं सर्वे जी लिस्ट उहा सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। उन में खोड़ पढ़ियल लिखियल माण्हू बि उनखे वायरल कनि पिया ऐं इहो चवनि पिया त ही घर मंज़ूर थी चुका आहिनि। पर ही जेके घर आहिनि इहा सर्वे लिस्ट आहे ऐं मरहलेवार सभिनी जा घर ईंदा। त उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते थिए ईअं थो त जेके माण्हू बैंक पहुचनि था उन्हनि जा घर मंज़ूर, का बि उन्हनि खे ख़बर नाहे हूंदी चौॿोलनि ते उहे बैंक पहुचनि था, जंहिंजे करे जेके असुल बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि जे कम में ख़लल पए थो ऐं सभई माण्हू बैंक जे दरवाज़े ते मौजूदु हूंदा आहिनि। यकीननि हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे बैंक में ऐं जे हिकदमि बैंक सवे ऐं हज़ारे माण्हुनि खे रक़म मुयसरु नथी करे सघे, त इन जे दौरान असां सभिनी खे सबुर करिणो पवंदो ऐं पंहिंजे वारे जो इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं कंहिं बि बेचैनी जी ज़रूरत न आहे ऐं न ई हिन में कंहिंजी सिफ़ारिश जी ज़रूरत आहे। शफ़ाफ़ प्रोग्राम आहे जंहिं दौरान तव्हांखे घर वेठे तव्हांजो हक़ु मुयसरु कयो वेंदो। अॼु जे हिन पैगाम में असां इहो तव्हांखे आगाह कंदासीं त जेकी सोशल मीडिया ते लिस्टूं वायरल कयूं वञनि थियूं इन ते को बि भरवसो न कयो ऐं तव्हांखे फेक कॉल्स जेके मौसूलु थियनि थियूं या तव्हांखे आगाह कयो वञे या तव्हांखे इतलाह ॾिनो वञे त फ़लाणे चौराहे चौंक ते तव्हां पहुचो या तव्हांखे चयो वञे त एतिरी रक़म तव्हां ॾियो त तव्हांजो घरु तव्हांखे मंज़ूरु कराए ॾिबो। अहिड़े क़िस्म जे कंहिं बि चौॿोल ते तव्हां यकीन न कयो, न ई कंहिं अहिड़ी अणॼाण कॉल ते तव्हां कंहिं इलाइक़े में वञो, छो त सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। तव्हांखे घर वेठे आगाह कयो वेंदो ऐं तव्हां पंहिंजो पाण महफ़ूज़ तरीक़े सां बैंक पहुचंदव। उते पिणु हैंड्स जा नुमाइंदा तव्हांजी रहनुमाई कंदा ऐं तव्हांखे हिकु मुख़्तसिर वक़्त में रक़म मुयसरु थी वेंदी। पाण खे बेचैन न करिणो, बिना कॉल्स जे तरीक़ेकार सम्झण जे, बैंकुनि जा चकर न आहिनि काटणा। तव्हांजो अगरि चेकबुक जो प्रोसेस आहे कंहिं बैंक जो त चेकबुक जे मैसेज जो इंतज़ारु कयो। अगरि तव्हांजो पोर्टल आहे, डिजिटल अकाउंट आहे, जीअं अलाइड बैंक में पोर्टल तरीक़ेकार आहे, उन में चेकबुक न आहे त उन सेंट्रलाइज़ अकाउंट जे उन लॉ खे, बैंकिंग जेके लॉ खे फॉलो करिणो आहे, तरीक़ेकार खे फॉलो करिणो आहे।
त उमेद तव्हां सम्झी विया हूंदो त तव्हांजो अगरि घर मंज़ूर थींदो पूरी सिंध में ख़ासि तौर ते तव्हांखे कंहिं बि इलाइक़े में नाहे वञिणो, तव्हांखे किथे बि बेचैन नाहे थियणो, तव्हांखे किथे भॼ डुक नाहे करणी, तव्हांखे घर वेठे मुयसरु थींदो। हैंड्स जूं टीमूं तव्हांखे घर वेठे आगाह कंदियूं ऐं तव्हां सिधो संओं अची बैंक में अकाउंट खोलाए ऐं किस्त हासिलु करे सघंदो। कंहिं बि फेक तरीक़ेकार फ़ोन कॉल्स ते तव्हांखे यकीन नाहे करिणो, न ई उन फ़ोन कॉल जे ज़रिए तव्हांखे किथे घुरायो वञे कंहिं वीरान जॻह में, कंहिं चौक ते, त ही सर्वे आहे, किथे बि तव्हांखे नाहे वञिणो। अननोन कॉल जेकी आहिनि उन ते बि भरवसो नाहे करिणो। त उमेदु आहे तव्हांखे ही सभई ॻाल्हियूं सम्झ अची वेंदियूं। त ॿिए पॉडकास्ट में तव्हां हिन कमेंट्स करे सघो था, सुवाल पुछी सघो था। इन में अगरि तव्हांखे का मुझारो थी रहियो आहे, का परेशानी आहे, त असांखे कमेंट्स में सुवाल कजो। नेक्स्ट पॉडकास्ट में तव्हांखे आगाह कयो वेंदो। अल्लाह हाफ़िज़।